दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु मुख़्तलिफ़ ऐं बहितरीनु अपडेट आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। 1 मिनट 20 सेकेंड जी वीडियो आहे दोस्तों। हिन में तव्हांखे ख़ासि अपडेट ॾींदासीं सिंधी शोबिज़ जे हवाले सां, यानी सिंधू वोड जे हवाले सां। दोस्तों सिंधू वोड त यानी हिकु सिंधी फिल्म इंडस्ट्री, ड्रामा इंडस्ट्री खे सिंधू वोड चयो वेंदो आहे। जीअं बॉलीवुड, हॉलीवुड, लॉलीवुड, हे आहे सिंधू वोड। इन में हर शइ अची सघे थी। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जेको आहे ईद ते काफ़ी सारियूं फिल्मूं ऐं ड्रामा सिंधी रिलीज़ थियण वारा आहिनि। ऐं तव्हांखे काफ़ियुनि जी अपडेट मां ॾेई चुको आहियां। जीअं असद कुरैशी थी वियो, इन जी का फिल्म जूलाड़ जूं फिल्मूं, कुझु ॿिन अदाकारनि जूं, पापनगर ड्रामो वग़ैरह, ही सभु जेको आहे हिन फिल्म ते लॉन्चिंग आहे। तव्हांखे सभ खां वधीक कंहिंजो इंतज़ारु आहे ऐं कहिड़े ड्रामे जो, ऐं तव्हां कमेंट सेक्शन में लिखी सघो था। पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह करे सघो था कमेंट बॉक्स में। ऐं तव्हां इहो बि ॿुधायो त तव्हां सभ खां वधीक कंहिंजी जेको आहे न अदाकारी खां मुतफ़िक़ आहियो, कहिड़ो अदाकार। छो त हिन टाइम आज़म मंगल जेको ड्रामो अचिणो पंहिंजा वरी त उहो पोइना थी वियो, छाजे करे पंहिंजा वेरी में डायरेक्टर खजू साहब ऐं आज़म मंगल पाण आहिनि। पर खजू साहब जी तबीयत ख़राबु थी हुई, विच में नासाज़ हुई, इन जे करे हू ड्रामो डिले थींदो थी चुको आहे। हाणे तव्हां कमेंट सेक्शन में लिखी सघो था पंहिंजी राय।